रते देरो में ट्रैक्टर ट्रॉली हेठां अची नींगरी जी भाटिजी फोत। पुराणी ईदगाह मोहल्ले में ट्रैक्टर ट्रॉली हेठां अची 8 सालनि जी हिरादी गुलाब जोयो जी भाटिजी फोत थी वई। वारसन नींगरी जो लाश खणाए तालकी अस्पताल आंदो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो। इन ई हवाले सां नींगरी जे वारिस अब्दुल वहीद जोयो चयो त नींगरी घर अॻियां खेॾी रही हुई त म्यूनिसिपल जी तेज़ रफ़्तार ट्रैक्टर खेसि चिभाटे छॾियो आहे। वाक़ियो ट्रैक्टर ते वेठल सेखड़ाट ड्राइवर सबबु पेश आयो आहे। छा नालो आहे? मुंहिंजो नालो अब्दुल वहीद आहे। नंढड़ीअ जो नालो आहे हिरा अने वाल साहब जो नालो आहे गुलाब जो। छा मसलो? मसलो इहो आहे त पुराणी ईदगाह में उते पंहिंजे घर जे अॻियूं घिटीअ में म्यूनिसिपल जो ट्रैक्टर आयो, जंहिंमें 11 ॼणा हुया, हिकिड़ो ड्राइवर हुयो, 10 ॼणा ट्रैक्टर ते वेठा हुया। इंतिहाई हे जेको आहे सो हिकिड़ा रंग रूट छोकिरा ट्रैक्टर हलाइनि था जो ख़्याल ई नथा कनि। घिटियुनि में बि त एतिरो स्पीड सां था हलाइनि ट्रैक्टर, शोबाज़ीअ सां था हलाइनि। हिननि खे को न ड्राइवरी लेसन आहे, न को हिननि खे को चवणु आखण वारो आहे। हे मौसम नंढड़ो ॿारड़ो हुयो, गुलड़ो हुयो, इनखे जेको आहे सो दिमाग़ जे मथां ट्रैक्टर चाढ़े विया आहिनि। जॾहिं ॾिठी त छोकिरा अची गुज़ारे वई आहे थॾे ते, पोइ अॼु सभु भॼी विया। न त असांजी छोकर खे हिते तालका हॉस्पिटल ताईं बि कोन खणी आया आहिनि। हुते ई वफ़ात करे, नंढड़ी उते ई वफ़ात करे वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।